बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, 19 रमज़ान मुबारक जे ॾींहं जे हवाले सां अॼु असां ईरान जे शहर कुम खां वीडियो लिंक ते असां राब्तो कयो आहे अल्लामा ज़ीशान मेहदी हिकमती जन खां। साईं अस्सलाम वालेकुम। अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम। अल्लामा साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांखे असांखे जॉइन कयो आहे ईरान खां। निहायती असांजो इहो तव्हां खां अॼु के निहायती थोराइतो आहियां। अल्लामा साहब, अॼु असां इन प्रोग्राम जी तवसुस सां असां अॼु जेको आहे उहा मौला जे शान जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। मुंहिंजो तव्हां खां पहिरियों सुवालु इहो हूंदो, तव्हां अहादीस जी रोशनी में हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन जी मौला अली अलैहिस्सलाम सां जेका मुहबत हुई उनखे तव्हां रोशनी विझंदा, उहा असांखे बयानु करे ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां निहायती थोराइतो आहियां जेकब न्यूज़ जी तमामु टीम ऐं साईं ज़मीर आलम जो, जिन इहा तौफ़ीक़ ऐं मौक़ो फ़राहम कयो जो कुझु अराइज़ मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे हवाले सां मां ॾो पेश करे सघां पियो। ही प्रोग्राम यकीनन रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान मुताबिक़ ई आहे। छो रसूल ख़ुदा फ़रमाए रहिया आहिनि त मा रअयतु रजुलन कान अहब्बु इला रसूलिल्लाह। हज़रत उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा खां रवायत आहे त रसूलुल्लाह वटि मर्दनि में सभ खां महबूब शख़्सियत मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी हुई। ऐं ईअं ई रसूल ख़ुदा जन फ़रमायो त पंहिंजी महफ़िलुनि, पंहिंजी मजलिसुनि ऐं पंहिंजी कचहरियुनि खे ज़िक्र मौला अमीर काइनात सां मुज़यन फ़रमायो। बेशक ईअं ई जनाब अब्बास रसूलुल्लाह जा चाचा थियनि। जॾहिं रसूल ख़ुदा जी मुहबत मौला अमीर काइनात सां ॾिसनि था त रसूल ख़ुदा खां सवाल था कनि त एतिरी मुहबत तव्हां मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां कंदा आहियो? त रसूल ख़ुदा फ़रमाइनि था, या अम्म रसूलिल्लाह वल्लाह लल्लाह अशद्दु हुब्बन लहू मिन्नी। त ए मुंहिंजा चाचा, ही मुहबत मुंहिंजी अली जी बनिस्बत कुझु बि कान्हे। मुंहिंजी मुहबत खां वधीक ख़ुदावंद मुतआल मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुहबत कनि था। माशाअल्लाह। अच्छा जी, मुंहिंजो हिकिड़ो तव्हां खां इहो सुवालु आहे त मौला अली अलैहिस्सलाम जा त इलाही सारा अलक़ाब आहिनि, पर जेको अबू तुराब लक़ब मौला अली खे मिलियो उन मुतलिक़ थोरो पंहिंजी मालूमात असां सां शेयर कंदा। साईं, इन मुतलिक़ मुख़्तलिफ़ रिवायात आहिनि जिन जी रोशनी में अबू तुराब कुनियत जो फ़लसफ़ो ऐं राज़ बयानु कयो वियो आहे। उन मां हिकु रिवायत काफ़ी रहंदी त रावी नक़ल थो करे त मूं अब्दुल्लाह इब्न अब्बास खां पुछियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे अबू तुराब जी कुनियत छो अता कई? त इब्न अब्बास फ़रमाइनि था त छो त अली मौला हिन सारी काइनात जा मालिक आहिनि ऐं ज़मीन ते रहंदड़ ऐं वसंदड़नि जे मथां हाकिम ऐं मौला आहिनि रसूलुल्लाह खां बाद में। इन करे रसूल ख़ुदावंद अबू तुराब जी कुनियत मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे सां नवाज़ियो। हाणे मौला अली जो ज़िक्र कजे त मौला अली जे इल्म जो ज़िक्र न कजे त इहा हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। तव्हां मौला अली जे ज़िक्र खे जेको आहे, मौला अली जे इल्म खे जेको आहे, तव्हां उन मुतलिक़ रोशनी विझंदा त मौला अली जो इल्म छा हो? साईं, मुसलमाननि जो मुसलम अक़ीदो आहे त जॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लब खोलींदा आहिनि त उहा वही इलाही जी सूरत ई हूंदी आहे। ईअं ई मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे इल्म खे बयान कंदे रसूलुल्लाह फ़रमाइनि था, या अली अंत वसीयी व वारिसी क़द अअताकल्लाहु इल्मी व फ़हमी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त ए अली, तूं मुंहिंजो वसी ऐं ख़लीफ़ो आहीं। ख़ुदावंद मुतआल तोखे मुंहिंजो इल्म ऐं मुंहिंजो फ़हम अता कयो आहे। जॾहिं मौला अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी ख़िलाफ़त ते, मसनद ख़िलाफ़त ते वेहनि था त फ़रमाइनि था, सलूनी अन असरारिल ग़ुयूब फ़इन्नी वारिसु उलूमिल अंबिया वल मुरसलीन।
त मूंखां ग़ैब जा असरार पुछो, छो त आउं ई आहियां जेको तमामु अंबिया ऐं मुरसलीन जो वारिस आहियां। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त रसूल ख़ुदा अम्बअनी बिमा हुआ काइनुन इला यौमिल क़यामत, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे क़यामत ताईं थींदड़ वाक़िआत ऐं इत्तफ़ाक़ात खां आगाह करे छॾियो आहे। बेशक सुभान अल्लाह। मौला अली जो इल्मु त बयानु करण खां माना असांजी ज़ुबान कासिर आहे। हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मेराज ते विया, रब्बुल इज़्ज़त सां जॾहिं मुलाक़ात थी, हम कलाम थिया, त उन मुतलिक़ तव्हां इहो असांखे थोरो ॿुधाइजो त हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह जी ज़ात सां जॾहिं हम कलाम थिया त अल्लाह पाक कंहिंजे लहजे कंहिंजे आवाज़ में हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मुख़ातिब थिया? साईं ख़तीब ख़ारज़मी पंहिंजे किताब में, उन जो मशहूरु किताब आहे मनाक़िब ख़ारज़मी, हनफ़ी बर्ख आलिमा जन फरमाइनि था त मेराज ते जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि था त उते जॾहिं कलाम ख़ुदावंदी ॿुधनि था त उन्हनि खे महसूसु थो थिए त लहजो कुझु ॿुधल ॿुधल पियो लॻे, त सवाल था कनि त या रब त हीउ कहिड़ो लहजो पियो ॻाल्हायो, कंहिंजे लहजे में था ॻाल्हायो? त ख़ुदावंद मुतआल इहो ई फरमाइनि था त ए रसूल मूं तोखे पंहिंजे नूर मां ख़ल्क़ कयो, पोइ तुंहिंजे नूर मां मूं मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ल्क़ कयो। जॾहिं तोखे ख़ल्क़ करे छॾियो त पोइ मूं तुंहिंजे असरार ऐं दिलनि जे राज़नि खां वाक़फ़ियत हासिलु कई। पोइ मां तव्हांजी दिलनि में ॾिठो त जेको महबूब आवाज़ तव्हांखे सभ खां वधीक पसंदि आहे, उन ई आवाज़ जो मूं इंतिख़ाबु कयो। इहा ई वजह आहे त रसूलुल्लाह सां जॾहिं ख़ुदावंद मुतआल अर्श मुअल्ला ते मुख़ातिब थियनि था त उहो लहजो मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो ई हो। सुभान अल्लाह। साईं 19 रमज़ान ते मौला अली इस्लाम खे ज़रबत जेका लॻे थी, उन मौक़े ते मौला अली इस्लाम जा हिकिड़ा तारीख़ी लफ़्ज़ आहिनि जेके पाण फरमाया, उहे लफ़्ज़ बि असांखे सामीन खे, असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधाईंदा ऐं उनजी जेका ख़ुसूसियत या उहे लफ़्ज़नि जी जेका मौक़े मुनासिबत छा हो या पाण जन इहो छा फरमायो, उन ते मुतलिक़ थोरी रोशनी विझंदा? इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मस्जिद कूफ़ा में सजदे में हुआ त इब्न मुलजिम मुरादी मलऊन जॾहिं वार कयो त इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे लब अतहर मां फ़ुज़्तो व रब्बिल काबा जा अल्फाज़ निकिता। मुहक़्क़ीन मुख़्तलिफ़ तोजीहूं मुख़्तलिफ़ तावीलूं कंदा रहिया त छो ख़ैबर, उहुद, खंदक जहिड़ा मारिका ऐं जंगू मौला फ़तह कयूं, उन ते कामयाबी ऐं कामरानी जो इफ़्तिख़ार न कयो? छो सजदे में जॾहिं मौला खे ज़रबत लॻी त फ़ुज़्तो रब्बिल काबा जो नारो लॻायो? त इन जे जवाब में जेके उलमा फ़रमाइनि था उहो इहो ई लिखनि था त इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र में कामयाबी और कामरानी ख़ुदा जी राह में शहादत ऐं ख़ुदा जो क़ुर्ब हासिल करणु आहे। सुभान अल्लाह। वॾी महिरबानी अलामा साहब, तव्हां असांखे ईरान जे शहर क़ौम मां वीडियो लिंक ते जॉइन कयो। असां तव्हां सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंशाअल्लाह ॿीहर बि राब्तो करे दीनी मालूमात हासिलु करण जी कोशिशि कंदासीं। महिरबानी। नाज़रीन, इहो ई अलामा ज़ीशान मेहदी हिकमती जिन असां सां ईरान खां जेका त वीडियो लिंक ते गुफ़्तगू कई, पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।